बाबा साईं ही मासूम है ही नादान है हिन जी पहिरीं ग़लती माफ़ कयो वॾेरा साईं असां ग़रीब आहियूं असां ते रहम कयो ख़ुदा जे वास्ते रहम कयो वॾेरा साईं मोला लश्कर मुंहिंजे पुट गुनाह कयो आहे ऐं जबल खान जी अदालत में गुनाहनि जी माफ़ी न आहे हूंदी माफ़ी वतार साईं असां में हिम्मत न आहे जो तव्हांजे खिलाफ़ आवाज़ उठायूं तुंहिंजो पुटु ठाउको थी वियो आहे जो मुंहिंजे खिलाफ़ कोर्ट में पियो वञे पर तोखे मूं पहिरियां बि चयो न त पंहिंजे पुट खे न पढ़ा पंहिंजे पुट खे हिनखे ऑफिसर करे वॾो थी असांजे खिलाफ़ बीहंदो हा असीं कोर्ट कोन वेंदासीं मोहतार साईं असीं कोर्ट कोन वेंदासीं खामोश गुलाम जी सरकार हिनजे पुट खे सज़ा मिलणु खपे मौत जी सज़ा बिल्कुलु मिलणु खपे जबल खान तो मुझे दुनिया उजाड़े चली तो मुझे बच्चे के कत्ल करे चलो मां अदालत में गुलाम जी सरकार हिनजी ज़बान कटे छॾियो ये ॻाल्हाइण खां मुहताज हुजे कुझु ई न सघे सम्झो हुकुम वहां सरकार जुल्म आहे नाहक आहे मलूक चोर ॾोहारी कोन हुयो मलूक तव्हांजे लाइ असांजे लाइ विड़ियो हिकु आवाज़ थियो हिकु ललकार थियो सुञाणो पंहिंजो पाण खे घणो घणो कोडर कुहाड़ियूं ॾाटरा ॿधो चेल सां संदरा ऐं मथे सां कफन छो त हक़ शिनी वठिबो आहे ख़ैरात पिनी वठिबी आहे सुञाणो पंहिंजो पाण खे उथो पंहिंजो पाण बचायो सिंध बचायो ये धरती बचायो मलूक अखियुनि में अखियूं मिलाए वॾेरे सां ॻाल्हाइण जी जुरत कई हुन सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ चयो इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब मुमदा ओ मुमद दीदी अंदरा अजरक टोपी खड़ी आ पाए फेर वजा आजी अची बहादुर अॼु शहर वेंदे छा? जी हाँ वो कम थी छा मुंहिंजे लाइ चूड़ियूं वठी अचिजांइ बस सिर्फ चूड़ियों मां तो जला शहर मां कपड़ा भी वठी तो सच बहादुर कल इहो ॿुधाए तूं सां केतिरी मोहबत कंदो आहीं बेचारी यहाँ भी का पुछण जी गाल है तू ही तो मुझी जिंदगी है तू ही मुझी बंदगी है तू ही मुझो रूह आई तू ही मुझी चाहत है तू ही मुझो जियापो है तो खास बात मुझो कुछ भी ना है अल्लाह इतनी मोहबत मुझसां कंदो आहीं मूंखे त ख़बर ई न आहे मुझे तो सा केतरी मोहब्बत है यो तो तू मुझे हन दिल का पुछ तू आही तो मां आया ये तू ना ही तो मां कुछ मां भी तोसां दिलो जान सां मोहबत कंदी आहियां जीअं तुंहिंजी मूंसां मोहबत आहे मुंहिंजी तोसां एतिरी मोहबत आहे ॻाल्हियूं कंदे कंदे काफ़ी देर थी वई आहे हाणे मूंखे हलणु घुरिजे कुछ देर त वेह बहादुर मूंखे पंहिंजी अखियुनि जी सिकत पूरी करण ॾे अदा मुर्तज़ा हिक दुख जी ख़बर हा भाई दुख जी ॻाल्हि आहे कर ख़बर कहिड़ी ॻाल्हि आहे
जबल खान मौला बख्श जी ज़बान कटे छॾी, हुनजे पुट खे ई मारे छॾियो। अल्लाह अकबर, इहो छा थो थिए? हिन मलूक खे मारे छॾियऊं। जबल खान त हिकु वॾो ज़ालिम आहे, जेको बि हिननि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो मलूक ऐं मोर जहिड़ो ई असरु थींदो हिननि जो। अदा चई सच थो, हिननि खे अलाह पूॼे। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, अचु ज़रूरु वही त सरमद, तू वडेरनि खिलाफ भौंकण का मुड़ी न तो भौंकण? मां त हक़ सच जी ॻाल्हि पियो कयां, जेका तव्हांखे हज़म कोन थी। अरे हक़ सच जा थका तोड़े हिन गोठाणनि जो ठीको खयो आहे। ॾिसी छा थो गुलाम, वठीस। बस गुलाम, बस कंच थींद। अरे उसी हल जा चवाए गुलाम के तो भीड़ ही बिफ में बदक उसमें से हल गया थी। हल हल सही हल सही हली ना था। गुस्ताखी माफ़, मूंखे तव्हां सां कुझु अर्ज़ु करणो। हा चओ, छा ॻाल्हि? ही कारी राति असांजो मुक़दर बणिजी वियो आहे। आख़िर हिन राति जी पुॼाणी किथे थींदो? गुजारतुनि में न ॻाल्हां, सिधी ऐं साफ़ ॻाल्हि कर त तुंहिंजे चवण जो छा मतिलबु आहे? मुंहिंजो चवण जो मतिलबु फ़क़ीरो सम्झी वियो आहे, तव्हां मुंहिंजा ॿिया साथी सम्झी नथा सघो। छा तूं हिन वक़्त जे शहद और घोड़े खे वाक़ थी सघींदो? न फ़क़ीरा न, इहो घोड़ो मुंहिंजो वस में न आहे, पर घटि में घटि असां पंहिंजी ज़िंदगी जे ज़ोरावर घोड़नि खे के न के सुठे रस्ते ते लाहे सघूं था। न, इहो नामुमकिन आहे। असां हिन वाट ते एतिरो थो थी आया आहियूं जो मोटी नथा सघूं। असां त पिर फुटी मुर्द तरफ़ मुक़रनि खे मुहदा माक जा कचरा मिरन विझाया। ही असांजा कोमल जज़्बन जे रत सां विञारिया। हक़ीक़त जी दुनिया तलख़ ई सही, हक़ीक़त हूंदी आहे, हुनखे जुटलाए नथो सघिजे। अहिड़ी तरह असां हिन माहौल ऐं मुआशिरे सां पर यार असां त पंहिंजो पाण सां बि इंसाफ़ न करे सघियासीं। न मुबीन इंजीनियर थी सघियो, न वरी हाकूफ़ मंज़िल जी भोग। जेको कुझु चाहियो हमेशह असांखे हुनजे उबतड़ मिलियो। असां त जन्नत जे भुलंदड़ हवाउनि में उॾण वेठा आहियूं। असांखे जहन्नम जी बाहि जे बुख बणायो। मूंखे माफ़ कजां फ़क़ीरा, कुझु देरि मां किताबुनि जो दुनिया में हली वियुसि। उहो किताब जेके ज़माने जा ज़ालिम माण्हू मुंहिंजे हथ मां खसे मूंखे भरल बंदूक ॾेई छॾियो आहे। ही बंदूक मुंहिंजी जान वांगुरु हर वक़्तु मूंसां गॾु आहे। असां गैरतमंद सिंधी क़ौम आहियूं। हिन असांजी धरती ते हमेशह ॾाढ थींदो रहियो आहे। असां धाड़ेल ज़रूरु आहियूं, पर असां धरती जा आहियूं। वॾा धाड़ेल त उहे जेके असांजी धरतीअ जे पाणी जे मथां कब्ज़ो करे वेठा आहिनि। बदनाम असांखे कयो वियो आहे। असां त बाग़ी आहियूं, बाग़ी। थोड़े समझी पाण खे ॾुसरो मत बड़ी। अचे भोतार तूं बि हथ करी सिधो। बस कयो भोतार, बस कयो। खुदा जे वास्ते बाबा, खुदा जे वास्ते मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बख़्श कयो असांखे बाबा। बाबा मां तव्हांखे हथ थो पता, बाबा तव्हांखे पहिरें थो पवा। बाबा मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बख़्श कयो बाबा। बाबा बकवास बंद कर। कहीं न कुतनि जी बच हटी परे थी। तुंहिंजे भाउ ग़लती न वॾो गलतान कयो आहे, गलतान। हिनखे माफ़ी न बल्कि सज़ा मिलंदो, सज़ा आहे मौत।
बहादुर तुझे भा असांजे अॻियां वॾी ग़लती कई है। डांट तो करे इहा डांट हिन कम कोन ईंदी। तुझे भा गलती कई आ, गलती जी माफ़ी न हूंदी आ। ही मुझी जिंदगी है, इनके माफ कयो। इनके पहिरीं आखिरी गलती समझी माफ करे छॾियो बाबा। बाबा मां तव्हांखे वरी बि हथ थो वधा बाबा। बाबा असां ते रहम बाबा, असां तव्हांजा नौकर आहियूं बाबा। रहम बाबा रहम। ठीकु आहे बहादुर, तूं असांजो वफ़ादार आहीं, हिलाली हारी आहीं। तुंहिंजे करे तुंहिंजे हिन भाउ खे बख़्श थो कयां। होश में अचे त ॿुधाए छॾजांइ, समुंड जे किनारे ते वेही वागुनि सां वेर न विझे वेर। कमदार तव्हां भले मूंखे मारे छॾियो, पर ही कंदो तव्हां जाबरनि ऐं ज़ालिमनि जे अॻियां न झुकंदो। वॾो आयो आहे साईं कामरेड, वरी असां सां फिटाइण वारो। अड़ियो सां इहो ई हचर थियणु खपे। हा तव्हां ज़ालिम आहियो। तव्हां ज़ालिमनि खे ज़ालिम न चवां त ॿियो छा चवां? बहादुर सुठो इहो अथई त पंहिंजे भाउ जी ज़बान पंहिंजे हथनि सां वठे छॾ, न त मां हिनजी मुंडी मलोड़े छॾींदुसि। मुंडी अरे ॾिसी छा थोड़े बहादुर, वठी वञ पंहिंजे भाउ खे, विझा वञ मथे में धूड़, वठी वञीस। जेकॾहिं तुंहिंजे भाउ ॿीहर ग़लती कई त हुनखे असां जेरा पूरे छॾींदासूं। हलो टक्कर खाइण वारा। जेको जबल जे खिलाफ़ ॻाल्हाईंदो न, उनजो अंजाम इहो ई थींदो। इहो छो त असां हिन दर जा हाकिम आहियूं। हाकिम आखिर कहिड़ो लाचार हो पराए मसले में पवण जो? मसलो पराओ न हुयो, पंहिंजो हुयो। ज़मीननि जो मसलो आहे, असांजे ॻोठ जो मसलो आहे। हिन ॻोठ में हिकु तूं नथो रही मुंहिंजा भाउ, ॿिया बि त रहनि था। छो तो परायूं फिल्मूं पंहिंजे कद में विझी उहे नथा पुछनि, तूं पराई फिल्म पंहिंजी गिची में छो थो हणी? मुंहिंजो ॿियनि सां वास्तो न आहे। मां पंहिंजे ज़मीन जी ॻाल्हि कंदो। को कंहिंसां ॾाढ करे, हक़ फुरे, मार कुट करे, इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। छा कंदे तूं? आखिर छा कंदे मुंहिंजा भाउ? एतिरी तोखे मार मिली आहे, पोइ बि तूं नथो मुड़ी। बाबा वॾेरा असां खां ॾाढा आहिनि। अगरि जंहिं तूं पत्थर सां मथो टकराईंदे त रतो रत थी वेंदे। रतो रत बार बार थींदुसि, पर हार कोन मञींदुसि। जे तूं माठ न कंदे त पोइ तूं मारजी वेंदे मुंहिंजा भाउ। मरण मेणो नाहे, न झुकी सघे जो शख्स कंहिं ज़ालिम जे अॻियां, सम्झ उनजे ज़हन जो मालिक मौला हुसैन आहे। करबला जे मैदान में मौला हुसैन यज़ीदी लश्कर जे अॻियां न झुकियो त असां हुसैनी हिननि ज़ालिमनि जे अॻियां कीअं था झुकी सघूं? मूंखे तो मथां अफ़सोस आहे भाउ। बाबा साईं त तुंहिंजो नालो बहादुर रखियो हो, पर तूं बहादुर न आहीं, बुज़दिल आहीं। मां बुज़दिल न आहियां। असां ग़रीब मिसकीन हारी इन्हनि वॾेरनि खे पुॼण जे लाइक़ न आहियूं। पर मुंहिंजा भाउ, तुंहिंजा इहे लफ़्ज़ मुंहिंजो अंदर था ॾुखाइनि, छुअनि था मुंहिंजे अंदर खे। त पोइ मूंसां वाइदो कर, हिन हक़ ऐं सच में तूं मुंहिंजो साथ ॾींदे। ऐं जेकॾहिं मां मरी बि वयुमि त मुंहिंजे क़बर ते लिखाईंदे, जिए सिंध, ये सिंध जिए, ये सिंध जिए, ये सिंधी हारी जिए।
अरे छा वो तार जो पानी बंद करे हिनन पंहिंजो चालू कयो आहे। अॼु मां हिनन जूं खपूं वठंदुसि। अरे हेॾे तूं एतिरो मस्त भरी जो रेस जो पानी बंद करे पंहिंजो पानी थो वही मगज बि धक्कर छॾींदो साईं। निकुर मां चवां थो, निकुर पाणीअ मां हिन महिल निकुर। नथो ॿुध, निकुर मां चवां थो निकुर। कंदार छो हिन ग़रीब खे मार कुट पियो करी? अरे तूं पंहिंजो रस्तो वञ, तुंहिंजो छा वञे? मुंहिंजो छो न वञे? ही मुंहिंजे ॻोठ जो आहे, मुंहिंजे पाड़े जो आहे, मुंहिंजो माइट आहे। लॻे थो त तोखां पहिरियां वारा पातर विसरी विया आहिनि, तॾहिं त तूं विच में टंग थो अड़ाई न। धर्मत ॻाल्हि ॿुध, जेसीं ताईं हे पाणी बंदि न कंदो न, मां हितां कोन वेंदुसि। पर पहिरीं पाणीअ वारो मुंहिंजो आहे। अरे अॻियारी हुजे या पछाड़ी, पर पहिरियों वॾेरे जी ज़मीन पाणी पींदी। हा छोड़े कमदार, तुंहिंजे पीउ जो पाणी आहे, हीअ सिंध धरतीअ जो पाणी आहे, ऐं हिन पाणीअ ते असां सभिनी जो हक़ आहे। तुंहिंजो वॾेरो को एॾो मोतबर माण्हू आहे छा जो हुन जा हज़ारे एकड़ भरजनि ऐं हिननि ग़रीबनि जा 2 एकड़ बि न भरजनि? ही पाणी खोलींदो, तोखे जेको बि करणो आहे वञी कर, निकिरो हितां। अरे कमदार खे धमकी थो ॾी, इते जो इते बीह जाओ। हेॾे ॾिस मुंहिंजी ॾाढ़ी आहे, मां माण्हू वठी थो अचां, कप कपा थींदी तो कमदार खे धमकी ॾिनी। कमदार जो थियो आहे मथो ख़राब, वॾेरनि जे टेक ते वधे तो ग़रीबनि खे उचाईंदो। बहादुर, तू ही कुछ अदा सरमंद के समझाए त वडेरन सा न ऊंचाए, असा गरीब माण्हू आहियूं। मूमल पर अदा सरमंद के समझाए के हू तो मुझे हिक गाल ॿुधण लाइ बि तयार न आहे। अल्लाह कोन ज़ालिमन के पहुचे, असा गरीबन जी जगह न आहे। वाकई ये वडेरा वॾा ज़ालिम आहिनि। बेचारे हुन मौला बख्श सां केॾो बुरो हशर कयो। मौला बख्श जी ज़बान कटे छॾी अथनि ऐं हू वीचारो त चरियो थी वियो आहे ऐं हाणे हू दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं मुंहिंजा हालात मूंखां ॾिठा नथा थियनि। अदा बहादुर, छा हिन खे कोई चवण वारो कोन्हे? अड़े मीर खान बाबा, केरु कुझु जेको ॻाल्हाईंदो न उहो मारियो वेंदो। अदा सरमंद मुंहिंजी का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। भला तूं ई ॿुधा, कीअं सम्झायां मां हुनखे? अदा सरमंद को रोज़ न आहे कयो, हक़ सच जो आवाज़ उथारी। छा हक़ सच आवाज़ उथारण वारनि खे मारियो वेंदो? हक़ सच जो आवाज़ त मौला बख्श जे पुट बि उथारियो, पर उनजो कहिड़ो असर थियो? मुंहिंजे पुट खे मारियो वियो ऐं मौला बख्श वीचारे जी ज़बान कटी वई ऐं इहा ॻाल्हि तोखां विसरी वई आहे। सच वॾो ॾोहारी आहे बाबा हिते। अदा मूंखे मौला बख्श वारनि जो किसो यादि आहे, पर केतिरा मारींदा? मां नथो चाहियां अदा सरमंद मौत जे वर चढ़े, पर उनखे पंहिंजी ज़िद माराईंदी। अदा मीर खान, तव्हां ई अदा खे गिद था भला लायो। भाई तूं छा थी सम्झी त असां बा सरमंद खे सम्झायो न आहे? हाणे छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, पाण खे ज़मीन ते हलणो आहे। हाणे तूं वेही पंहिंजे घर जो कमकार कर, असां ज़मीन तां थी अजमेर खान।
वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम। तू ओचितो ओचितो अची का रस्ते में तकलीफ़ त कान थी? बाबा मां खैर खैरियत सां पहुची हुयमि ऐं हाणे दुआऊं जो मूंसां गॾु आहे। बाबा साईं तालीम मुकम्मल करे आई आहियां, हाणे मां हिते ई तव्हां सां गॾु हूंदमि। बस खुश रह। हाणे हिते ई हूंदासीं, तव्हां सां कचहरी पिया कंदासीं। ठीकु आहे न बाबा? तव्हां वञी आराम कयो। अल्लाह हाफ़िज़। घणो तोखे समझायो आहे, या कामरेट वारी भूत मुंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। केतिरो त तोखे बुछड़ो कयोसीं, पर तुंहिंजे मग़ज़ मां अञा इहा हवा न आहे वई। या हवा नाहे पर मुर्सी ऐं गैरत आहे। छो त शर्मंद जे सीने में हिन मेराण जी मोहबत भरियल आहे। मोहबत तव्हां ॿुधो नाहे, माण्हू हर हिकु माण्हूअ खे, पर ईअं न साथी मरंदासीं, को बाण ॿारे वींदासीं, का आग जलाए वींदासीं, आग जलाए वींदासीं, आग तोखे ॾींदासीं, आग तोखे ॾींदासीं। ठीकु आहे तो करीब पूरो त पोइ मरण लाइ तयार थी वञे। जेको बि रईस जबल ख़ान सां भेटाईंदो आहे, गुलाम हिन जो इहो असर कंदो आहे। यादि रखिजो, जेको बि रईस जबल ख़ान जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो, गुलाम मुंहिंजो आवाज़ ख़ामोश करे छॾींदो, ख़ामोश करे छॾींदो। गुलाम अॼु त दिलि ख़ुशि करे छॾी, अॼु दिलि थी चए ठुमरियूं हरू, ओ मां त मरां थो गोरी तुंहिंजे रूप निराले ते, पर गोरा 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 तुंहिंजे चाले ते। अचो अचो। हकलूं दादा मीर खान जो या अल्लाह खैर कजा। अदा मीर खान छा आहे, खैर छा आहे, ॻाल्हि छा आहे? भाई खैर ई त न आहे, बहादुर किथे आहे? अदा बहादुर छा मसलो आहे? ॻाल्हि बि कर, थियो छा आहे? पूरो घर खणी मथे ते खयो अथई। अदा बहादुर भाउ शर्मंद खे वॾे मारे छॾियो आहे। छा? न न न चओ थी सभु कुझु कूड़ आहे, कूड़। इहो सच आहे, मां पंहिंजा अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। अदा बहादुर मां तोसां गॾु आहियां। हाणे तूं वेही घर जो ख्याल कर, मां थी अचां थो।
ॿुधा मुंहिंजा भाउ अखियूं खोल मुंहिंजा भाउ अखियूं खोल मुंहिंजा भाउ मूंसां ज़ुल्म थियो आहे मूंसां नाहक थियो आहे मूंसां इंसाफ़ कयो बाबा कंहिंजो लाश खणी आयो आहीं कंहिंजो ही लाश आहे मुंहिंजे हुन ग़रीब भाउ धरती जे हिलाली पुट जो ही लाश आहे गुरबत जो ही लाश आहे हुन मिस्कीन जो ही लाश आहे अमुन जो जेकॾहिं तूं अञा बि नथो सम्झी त पोइ ही लाश आहे इंसानियत जो गुरबत खे घाव ॾिना आहिनि अमीरी ऐं सच खे कुटो आहे कूड़ ऐं इंसानियत खे बर्बाद कयो आहे ॾाढ ॿुधार हिनखे तूं चई पुट गुज़ार तूं न ॾे सिधी ॻाल्हि कर छा कयो आहे मुंहिंजे पुट छा कयो आहे मुंहिंजे कूतर भाउ खे तुंहिंजे हिन कमीने पुट मारियो आहे इहो कूड़ आहे केरु आहे हिन जो शाहिद शाहिद आहे ही ज़मीन ऐं गवाह आहे हू आसमान ऐं सबूत आहे ही लाश तुंहिंजे भाउ खे नादिर खान न बल्कि मूं मारियो आहे मूं छो त तुंहिंजो भाउ मुंहिंजी ज़ाल सां ख़राब हुयो ऐं मुंहिंजो करो हुयो इहो तूं कूड़ ॻाल्हाए रहियो आहीं मुंहिंजो भाउ इहे बिल्कुलु नथो करे सघे छाकाणि त मुंहिंजो भाउ सितंबर जो हिलाली पुट हुयो हिन ॻोठ वारनि जे लाइ छपर छा हुयो हुन कॾहिं ॻोठ जी न्याणीअ खे कॾहिं बि मेरी अख सां न आहे ॾिठो बकवास थो करी तूं ऐसे ॻाल्हाए बहादुर तूं कारे जो भाउ आहीं मां चवां थो कंध झुकाए ॻाल्हाए हेठि कर नज़रियूं पंहिंजूं कंध तो झुकाए तो जड़ा गुलाम ॻाल्हाईंदा आहिनि जंहिंजे कंध में गुलामी जो गट पयल आहे ऐं पोइ बि मां त बहादुर आहियां ऐं बहादुर कंध मथे करे ॻाल्हाईंदा आहिनि कंध झुकाए न आहिनि ॻाल्हाईंदा हा हा मां गुलाम आहियां मां चवां थो हिते ॻाल्हाए न त तुंहिंजे भाउ सां गॾु तोखे बि ज़मीन में दफ़न करे छॾींदुसि आहे लुड़ खण पंहिंजे भाउ जो लाश सुबेदार सुठो थियो वक़्त ते पुॼी ही चरियो थी वियो आहे हिन पंहिंजे भाउ खे पाण मारियो आहे असां हिन ॻाल्हि जा गवाह आहियूं हा सूबेदार साहब वठी वञोसि हिन पंहिंजे भाउ खे पाण मारियो आहे तोप मुंहिंजा बोला तोप रे कहिड़ो ज़मानो अची वियो आहे भाउ खे थो मारे सूबेदार साहब असां सभु शाहिदूं असांजे अखियुनि जे अॻियां हिन पंहिंजे भाउ खे मारियो आहे मां पंहिंजे गुनहगार अखियुनि सां मां शाहिद हा सूबेदार साहब असां हिन ॻाल्हि जा गवाह आहियूं बहादुर पंहिंजे भाउ खे असांजे साम्हूं मारियो आहे असांजे हूंदे परेशान छो था छो जबल खान ऐं हिन बहादुर जो अहिड़ो ताशर कंसि जो दुनिया ॾिसंदी तव्हां बेफ़िक्र थियो रही जबल खान पर असांजो पारत अथई हा बि सच थो चवे असांखे राज़ी कंदे असां मां कस कॾहिं तोखे कान लॻंदी सुबेदार तूं फिकुर न कर मां तोखे एॾो ॾेई छॾींदुसि तूं हमेशह पियो खाईंदे ख़ुशि करे छॾींदुसि सूबेदार तूं तकलीफ़ न कर मां पाणे ई ठोके अचां अरे हल क्या थी हल सरकार मूं सॼी ज़िंदगी अवां जी गुलामी कई आहे ऐं अवां सां ई वफ़ादारी कई आहे मां नादिर खान जे करे पंहिंजी मोरनि जहिड़ी ज़ाल खे ज मारियो आहे अञा इन खां सवा का वफ़ादारी हूंदी आहे अवां ई मूंखे ॿुधायो बाबा साईं बहादुर जे भाउ खे मूं मारियो आहे गुलाम तोखे पंहिंजी वफ़ादारी जो सिलो मिलंदो गुलाम तो इहो खून जो इल्ज़ाम पंहिंजे सिर ते खयो आहे तूं हुकुम कर मां तुंहिंजी शादी कराईंदुसि जेका छोकिरी चवंदे उहा तोखे परणाईंदुसि सरकार इहो पंहिंजो वाइदो यादि रखिजो वाइदे ख़िलाफ़ी न कजो अदा साईं तोखे चई छॾियो आहे न जेका बि छोकिरी तोखे पसंदि अचे न त अदा साईं खे ॿुधाए छॾिजां तुंहिंजी शादी असां कराईंदासीं हिन लाश खे खणी वञो इधर तूं हिते कॾहिं खां थी आयो सोट मूंखे त ॿ टे ॾींहं यादि मां हिते आयो आहियां सफ़ा विसारे छॾियो अथई
रास्ते में ही नहीं। सोटे तोखे कहिड़ी ख़बर बाबा जे वञण खां पोइ सभु ज़िम्मेवारी मूं मथां अची वई। मां यूनिवर्सिटी में पढ़ण सां गॾु इहे सभु ज़िम्मेवारियूं संभालींदुसि। तोखे हिननि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर? घटि में घटि माण्हू रास्ते में त रहे तो सफ़ाई मूंखे विसारे छॾियो। जॾहिं हाणे मिलिया आहियूं त पोइ इंशाल्लाह हफ़्ते में बि रहंदासीं। हिकु ॻाल्हि चवां, मां तोसां बेइंतहा मोहबत कंदी आहियां ऐं तूं वरी मूंखां परे परे थो रहीं। इहे तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करीं? मोहबत तोसां मां बि कंदो आहियां, पर छा कजे, के मजबूरियूं आहिनि। तूं सम्झण जी कोशिश कर। मुंहिंजो सोट नंबर त साॻियो अथई न, माण्हू घटि में घटि राब्तो त करे। हा हा सोट, मोबाइल जो नंबर उहो ई मुंहिंजो पुराणो साॻियो ई आहे। इंशाल्लाह हाणे ज़रूरु वापतो करो। ठीकु आहे, मां हाणे हलां थी। इहो तूं मञे तो पंहिंजे भाउ खे पाण मारियो आहे? तूं भल ज़ुल्म जी इंतिहा करे छॾ, पर यादि रख, जेकॾहिं मां हितां आज़ाद थी निकितुसि त पोइ तोखे ऐं कमल खानारनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि। इएं तूं कोन वञी ॾे। मां थो चवां मूंखे मारे छॾ। जेकॾहिं मां बची वियुसि त तूं जिमका कोन बचंदे। बहादुर मां तो लो थी आयो, कुटे कुटे हालत थी वियो, पर सच्चाई को थो करे। ॿियो सो हुकुम कयास पूरो। हा सर, अभी सही तो चए, इनके मारे मारे थकजी पिया कतई मने ही कोन थो। तव्हांखे ख़बर आहे बचल खां अॼु ताईं को बची न सघियो आहे। विरार साहब, रब तो जाने मां बेगुनाह है। हरू भरू वो मिस्किन मथा एॾो ज़ुल्म दाद जबर न कर। कितना तैयारी कया मुझे उमर? चाचा साईं, अॼु मां ज़मीनुनि ते तयारी कई आहे। अॼु मां सॼियूं ज़मीनूं घुमंदसि। पुट या तो सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे चाचा साईं, मां चेंज करे पोइ वञां थी। गुलाम, तव्हां ब्रेक छो आई? अॼु तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हि करो। ॻाल्हि कर, खेर त आहे। सुण, अॼु मूंखे तोसां कुझु दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। इहा तूं कहिड़ी बकवास थो करीं? जे मां शादी कंदुसि त सिर्फ़ु तोसां कंदुसि, छो त तूं गुलाम खे वणी वई आहीं। इहे ख़्वाब ॾिसण छॾे ॾे। गुलाम, मां ऐं तोसां शादी कंदमि। इहो ख्वाब न आहे, सूं या हक़ीक़त आहे। हक़ीक़त। पर खैर, तू नाराज न थी। हल त हलो। हाँ हाँ हल हल। पान के लगाम ले इधर, पान काकरे का
सूअं जो खोट थी ॾे। क्या सूअं जो नालो न वठ, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। चाचा साईं, सूअं मुंहिंजी मंग आहे ऐं इहो फ़ैसिलो ॾाढा वरियाम ख़ान जो ई थियलो। हुनजे मरण खां पोइ तुंहिंजो फ़ैसिलो बि दफ़न थी वियो आहे। मरण वारनि सां गॾु हुननि जा फ़ैसिला बि दफ़न थी विया। ये दुनिया ज़िंदा इंसाननि जी आहे, ज़िंदा इंसाननि जी। अरे चाचो चाचो, जॾहिं चाचो तोखे पंहिंजो फ़ैसिलो करे ई नथो, पोइ तीजी छाजी लादी अथई। अरे निकुर हितां। मां तो चवां बंदि करी आहे पंहिंजी बकवास। मुंहिंजी भेण खां तुंहिंजी कुंवार थींदी। भाई क्या जाफर के तू नथो सुञाणी चाचा खे? सुठी तरह सुञाणी थो न। हाणे तां निकर। नंगनि ऐं दंगनि ते सूया सिर ॾींदा आहिनि। यादि रखी छॾियो, चंड जी 14 तारीख़ मां ॾियनि वठी ईंदुसि। जेकॾहिं अथव दम त पोइ रोकजो। अरे हाउ हाउ हले 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 वॾो आयो आहे 14 तारीख़ ते अचण वारो। ॾिसी नथो मुंहिंजा चीता सिधियूं गोलियूं रखंदई। बस कमदार, विच में न ॻाल्हाए। अचिजांइ ज़रूर बादशाह, पाण सां गॾु जानी न काथी ज़रूर वठी अचिजांइ, काथी। दिलजाए कर चाचा साईं, कफन भी हूंदो त कांधी भी हूंदा ऐं मौलवी भी हूंदो। छो जो मां तव्हांखे लावारिस दफ़न थींदे ॾिसण नथो चाहियां। आख़िर तव्हां सां मुंहिंजो रत जो रिश्तो आहे। इहा ॻाल्हि यादि हुजे तव्हांखे। चंड जी 14 तारीख़ अलाह भाई। हा अलाह भाई, अचिजांइ अचिजांइ। ॾिठो ईंदो त केरु कांधी आहे ऐं केरु जानी आहे। सूबेदार साहब, वॾेरनि खां पुछा त कर, असांखे इनाम कॾहिं मिलंदो? हा हा इनाम मिलंदो। जबल खान सां धोखो कोन कंदो। सर, अगरि इनाम मिले त असांखे बि ॾिजो। मिले असांखे कुझु वंडरो कराइजो, असांखे विसारजो न। अरे बस कर, तोखे बि हिसो मिलंदो। जबल खान वटि हराम जो पैसो जाम आहे। साहब, हराम खाइण जे पैसे जो मज़ो पंहिंजो ई हूंदो आहे। बस कयो, तव्हांखे पैसो मिलंदो। हेदर, छा ॻाल्हाए जो तो उदास लॻो पियो आहीं? सुन, अॼु मां हिकु ख्वाब ॾिठो आहे। ख्वाब? कहिड़ो ख्वाब? जल्दी कर ॿुधा, तो छा ॾिठो आहे? सुन, ॾिसां थो त तूं ऐं मां किंजर किनारे सैर करे रहिया आहियूं ऐं परे परे खां ईंदड़ परदेसियुनि पखियुनि जा वलर ऐं किंजर किनारे ते साफ़ सुनहरे पाणी मथां उन मलाहनि जूं रंग बरंग ॿेड़ियूं सैर करे रहियूं आहिनि। ऐं हा, उन्हनि ॿेड़ियुनि ते प्यार कंदड़नि जा जोड़ा किंजर किनारे कवल जा गुल मुंहुं खोले मुर्की सोना ऐं सुरीला गुल जुंगारे रहिया हुआ। मतलब त किंजर जन्नत जो ॾेख ॾेई रहियो हो? हा सुमन, शाम जो पहर ऐं लहंदड़ सिज जी लाली जॾहिं न तुंहिंजे गलनि ते पई आई त तूं केॾी न वधीक वणंदड़ ऐं दिलकश नज़र पई आई। ऐं पोइ तूं हिन मंज़र खे हमेशा हमेशा क़ैद करण लॻी ऐं पोइ तूं पंहिंजी मोबाइल में मुंहिंजा फोटू कढण लॻी ऐं पोइ सुन, मां मुरकंदो रहियुसि ऐं तूं मत होश थींदी रही ऐं मां वधंदो रहियुसि ऐं तूं हटंदी रही ऐं तो मुंहिंजे हिन अखियुनि जा इशारा सम्झी वरिता ऐं तो पंहिंजा ही वार खोले छॾिया। वारनि खे उतर जी थधड़ी हीर विखेरे रही हुई ऐं वार हर हर तुंहिंजी मुख ते पई आया। मां न चाहींदे बि हिन अखियुनि चाहियो ऐं तो मूंखे ई पे ॾिठो। ऐं पोइ छा थियो? पोइ सुन, तो अचानक रड़ कई। छा? छो त सुन, तुंहिंजो पेर तिरकी पियो ऐं तूं किंजर में किरी पई ऐं पखियुनि छिरक भरी उॾिया ऐं किंजर झुलण लॻी ऐं ॻाढ़ो सिज कारो थी वियो ऐं तूं बुॾण लॻी त मां वरी दाहूं करण लॻुसि। पर मां अण तारो हूंदे बि
किंजर जे कुन में टिपो ॾिनो मां तोखे बचाईंदो रहियुसि ऐं तूं वरी बचाइण जी नाकाम कोशिश कंदी रही पर किंजर ढुगण जी आस्ते आस्ते असां ॿिन्हिनि खे गिड़काए वियो मां तोखे बचाइण जी पूरी पूरी कोशिश कंदे पर तोखे बचाए न पियो सघां ऐं पोइ तूं मूंखां ऐं मां तोखां हमेशा हमेशा जे लाइ बस हैदर बस छो तूं मुंहिंजो हाँ खड़ी काॾे वियो आहे इहो बहादुर असां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे बहादुर मां कोन ॿुधाईंदुसि हर बचो बचो बहादुर आहे हिते हिकिड़ो बहादुर कोन्हे हज़ारे बहादुर आहिनि घणनि खे मारे घणनि खे मारींदो अरे तूं न ॿुधाईंदे रईस तव्हां इहा तकलीफ़ न कयो तव्हांजो ही गुलाम वेठो आहे न हिन खे त मां पूरो कंदुसि मां गुलाम ॾिसी छा थो करी न पूरो अदा 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 बहादुर जो सॼो खानदान पूरो थी वियो आहे गुलाम थी रही सर जेको बि हिन लाशनि खे हथ लॻाए इहो ई हालत कजां हुननि सां बेफ़िक्र थियो रईस वॾा बेफ़िक्र थियो अचो हेलो सूबेदार साहब असां बहादुर जे पूरे खानदान खे ख़तम करे छॾियो आहे छा इहो तव्हां छा था चओ छा बहादुर जी ज़ाल हुन भाउ खे तव्हां मारे छॾियो आहे हाणे इहो ॿुधायो त बहादुर जो छा करिणो आहे जेकॾहिं बहादुर बची वियो न त असां लाइ ऐं तुंहिंजे लाइ वॾो मसइलो पैदा कंदो इन जे करे तूं बहादुर खे पूरो मुक़ाबिलो ॾेखारे मारे छॾ मां तोखे तुंहिंजी सोच खां वधीक नवाज़ींदुसि ठीकु आहे ठीकु आहे जीअं तव्हां चाहियो था ईअं थींदो पर मुंहिंजी भारत हुजे ख़ुदा हाफ़िज़ भोतार तव्हां को मूंखे पघार डबल करे ॾियो डबल इहो बहादुरो माथो तव्हांखे घोटे ॾियां सूबेदार खे छो था तकलीफ़ ॾियो मां जो वेठो हां अहिड़ा कई बहादुर आया कई विया हिकिड़ो ई बश्त ॾींदोमांसि टिशू तूं बकवास बंदि कर जेकॾहिं तूं ऐं इहो मुंहिंजा भाइर कमु कयो आहे न त मूंखे हेॾो पैसो ख़र्च करणो पए अदा डबल जे तूं मूंखे रुगो इशारो ॾींहुं न हिन जो ख़ात्मो मां पाणे करे छॾां तव्हांखे रोकण ॾियण जी कोई ज़रूरत कोन हुई पैसो अब्बोल हुननि मोलानि जो सॼो खानदान ख़तम करे छॾी अञा तोखे पैसे जी लॻी आहे अड़े इहो छा थो बकी साईं ग़रीबनि जो त अहसासु कोन्हे को पर अलाह खे त मरी मुंहुं ॾेखारणो आहे न अड़े हाणे इहे फुज़ूल ॻाल्हियूं बंदि कर अदा तव्हां बहादुर खां छो था ॾिजो मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे नथा सम्झो अॻिते हली तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी सभु ख़बर सर छा हुकुम आहे बहादुर जो छा करिणो आहे राति हिन खे वठी इनकाउंटर करिणो आहे ठीकु आहे साहब बहादुर अॼु राति असां खां कोन बचंदो मथां नज़र रख साहब तव्हां बेफ़िक्र थियो अहिड़ो त नज़र रखंदुसि जीअं बाज़ जे नज़र मां कड़कोश जो नज़र
जंहिंखे हक़ ऐं सच थो चवीं न, इहो ॾोह आहे ॾोह। चाचा साईं, तव्हां भले हिनखे ॾोह सम्झो, पर मां इहो संग तव्हां खां ज़रूरु वठंदुसि। संग वठंदे जो असां आहियूं। छो त दिमाग़ ख़राब छो अथई जो असां खां संग वठंदे? चाचा साईं, बनियूं ऐं वनियूं मुड़ुस न आहिनि छॾींदा। मां ज़रूरु तव्हां खां इहो पंहिंजो संग हर हाल में वठंदुसि। भाई सवदा, तव्हां सिर्फ़ु मूंखे हुकुम कयो, हिन खे त मां रस्ते ताईं हटाए छॾींदुसि। न गुलामन न, इहो असांजो भाइटियो आहे। रईस वॾा, अव्हां जो भाइटियो आहे तॾहिं त मां ख़ामोश आहियां, न त ही त मुंहिंजे साम्हूं सम्झी वियो न साईं। गुलाम, इहो मौक़ो तोखे ज़रूरु ॾींदासीं, पर थोरो वक़्तु अचे। अरे आहे तो चाचो नहीं, अरे अम्मा मुझे तो पेट में सूरा, पेट में सूरा। तो अब जीवन मरण जा मूंसां वाइदा कया हुआ, पर अज तू मूंखे हेॾे वॾे सहरा में अकेलो करे वही हुई हली। वॾे दर्द मूंसां ज़ुल्म करे छॾे। जबल खान बहादुर जो बेड़ो वीरान करे छॾियो। हा दा, बिल्कुलु सच थो चई। यार बहादुर खान केॾो त लाचार हुयो, को बि ॻोठारो हुनजी मदद कोन थो करे। केरु पुछंदो, जेको पुछंदो त मारियो वेंदो। जेकॾहिं पाण पुछूं था त पाण ई मारिजी वेंदासीं। बाक़ी बहादुर सां ना इंसाफ़ी थियो अचे। बसि असांजी जान सुणे रब खे आहे, असां छा था करे सघूं? बुरी ख़बर छा थो चई? कहिड़ी वरी बुरी ख़बर आहे? अड़े पोइ या कहिड़ी वॾी ॻाल्हि थी? बहादुर जेकर लाकअप भञी ॿाहिरि निकितो आहे, थाड़ेल थियो आहे, या त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे? थाड़ेल मुंहुं त कुतो मुंहुं। ठीकु आहे, जीअं तव्हां चाहियो था ईअं थींदो, पर मुंहिंजी परत हुजे। अड़े बाबा तूं बेफ़िकुर थी। अॼु मां कमदार खे चई पूरी कणिक जी गाॾी तुंहिंजे बंगले ॾांहुं मोकिलियां थो, पोइ त ख़ुशि थिए न? हा ठीकु आहे, ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। सरकार सूबेदार खे त कणिक जी गाॾी पुॼायूं था, पर मूंखे डप आहे बहादुर मां। सरकार इहो बहादुर असुल बि कोन छॾींदा, मूंखे त अञा बि असुल कोन छॾींदा। सरकार मूं ते त वॾियूं बाहियूं छोरे खे
सरकार पूरे छोरे जे अखियुनि में रत ॾिठो आहे रत। अरे या पंहिंजी बकवास बंदि कर, तूं मूंखे ॾेजारी थो? हाँ हले था वञी ज़मीन जो कमकार कर, हल। अरे हल वञा थो मोहतार वञा। तूं वरी मूंखे ॾेजारी थो जबल ख़ान खे। यार बहादुर तुसां हेतिरी थी गुज़री तो असांखे छो न ॿुधायो? तूं असांखे कोन ॿुधायो? असां बि तुंहिंजा दोस्त आहियूं न। लाला बिल्कुलु बिल्कुलु तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो। हा मां तव्हांखे ज़रूरु ॿुधायां, पर यार मूंसां हीउ सभु कुझु अचानक थी वियो। मुंहिंजो वॾो भाउ ऐं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो सरमद मारिजी वियो ऐं मुंहिंजे घर जा भाती ज़ालमन मारे छॾिया। बहादुर भा तोखे जेके रथ जा घोड़ा रुआरे वेठा आहिनि असां हुनखे कोन छॾंदासीं। बहादुर इन हक़ ऐं सच जी जंग में असां सभु तोसां गॾु आहियूं। हीउ असांजो काफ़िलो मज़लूमनि जो काफ़िलो आहे। बहादुर भा हाणे तूं पंहिंजो पाण खे अकेलो न सम्झ। केतिरो चवंदोसि तोखे त माण्हू शरीफ़नि वारी ज़िंदगी जीअण कोन ॾींदा। हा दोस्त हा तूं बिल्कुलु सही हुए, पर मां भुलियल हुउसि। पर अफ़सोस कानून जा मुहाफ़िज़ बि उन्हनि जागीरदारनि सां मिलियल आहिनि, पर इन कानून बि मूंसां इंसाफ़ न कयो। मुंहिंजा भाउ कानून हर मुल्क में आहे, पर असां वटि कोन्हे को। हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, तूं इहो ॿुधाए त तो अॻिते लाइ छा सोचियो आहे? हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूंखे पलांट करणो आहे। पलांट ही लाला ऐं लाले जा सभु दोस्त तोसां गॾु आहिनि। तुंहिंजो प्लान असां वठंदासीं। वॾेरे जबल खान ऐं इहे सूबेदार मूंखे रत जा घोड़ा रुआरिया आहिनि। हाणे तूं अकेलो न आहीं बहादुर। ही लालो असां सभु तोसां दोस्त गॾु आहियूं। ही वठ ऐं प्लान कर। दोस्त मूंखे कसम आहे रब पाक जी ज़ात जो, जबल खान मुंहिंजे दिलि मथां वॾा घाव ॾिना आहिनि। वॾा घाव। जबल खान पंहिंजे अंजाम जे लाइ क्या थिए? जेकॾहिं मूं तुंहिंजे लाइ धरती ड्रामो न पाई त पोइ मुंहिंजो नालो बि बहादुर रहे। सरकार इजाज़त हुजे त हिकु अर्ज़ु कयां। हा ॻाल्हि कर, छा ॻाल्हि? तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो हो आका। वाइदो? कहिड़ो वाइदो गुलाम? सरकार तव्हां चयो हो त जॾहिं मां चाहींदुसि त मां मुंहिंजी शादी कराईंदुसि। हा गुलाम मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे। ऐं तव्हां इहो बि चयो हो त जेके मां चाहींदुसि तव्हां उन सां ई मुंहिंजी शादी कराईंदुमि। हा गुलाम जेकॾहिं मालिक राज़ी बि नथा थियनि ज़ोरी हुन छोकिरीअ खे खणी तोसां निकाह कराईंदुसि। जल्दी ॿुधाए हुन छोकिरी जो नालो छा आहे? केरु आहे उहो? सरकार हुनजो नालो आहे सूह। बाबा कजाए सूह सूह माना भली आ सुठी आ सुणी आ की है सभा पूरी आ काली आ आहे कहिड़ी अमीर आ गरीब आ वाह जो कम कई गुलाम तो मुझे लाइ सूह बोली आहे है आया पल्ला सीधा पल्ला सूह रखेंदी थी रईस जबल खान। खामोश। खड़ी वञो न कमीने खे उछलाए तो मूंचो मूंखे घणो मजबूर न कयो। नत नत अरे नत छा कंदे गुलाम? गुलाम न गुलाम हुसैन जो। मां तो त वफ़ादारी कई, मां तुंहिंजो गुलाम बणिजी रहियो, पर तूं मुंहिंजो आका न बणे। अरे नमक हराम तो जड़नि खे सबक सेखारण खूब ईंदो आहे। तूं छा सेखारींदे असांखे? गुलाम तुंहिंजी ॻाल्हि न हलंदी अदा जबल जॻह गुलाम आई गुलाम थी रह सरदार बनने की कोशिश न कर। अॼु ॾींहुं ताईं तो मुंहिंजी गुलामी ॾिठी आहे, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजी बग़ावत ॾिसंदे। गुलाम इहो न विसार
त सॼी उमिरि तूं रेस जे पेरनि में कुते वांगुरु पियो हे हिन महिल वरी बगावत थो करी रेस था। जबल खान, मूं तुंहिंजे चवण ते केतिरनि वञनि जा वर, केतिरनि भेणनि जा भाउर ऐं केतिरनि मारे जा कुंदर पुट जुदा करे छॾिया। सिर्फ़ तुंहिंजे चवण ते मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधो। अॼु खां पोइ मुंहिंजो तव्हांजे ॾाढ जे खिलाफ़ जंग आहे। या पंहिंजी बकवास बंद कर गुलाम। अॼु मां तुंहिंजी हवेली में बि इहो ऐलान थो कयां, मां तव्हां सभिनी खे अहिड़ो पलान कंदुसि त तव्हांजो ईंदड़ सत नस्लियूं यादि कंदियूं। हा हा, जेको वणे वो कजे। मोकल आहे तोखे। जबल खान नालो ॿुधो, जबल खान। बदतमीजी है गुलाम। यहाँ मजाक तोखे ॾाढी महांगी पवंदी। का बि बदतमीजी न आहे। अॼु मां कसम खणी निकितो हुयसि त रईस जबल खान जी इज़त के सरेआम मां पमाल करे छॾींदुसि। गुलाम, तू नौकर आई, नौकर थी रहियो। मां तव्हांजो नौकर न बल्कि तव्हांजो गुलाम हुयसि ऐं तव्हांजो गुलाम थी तुंहिंजे पीउ जी मूं वफ़ादारी कई। बदिले में मूंखे छा मिलियो? हाँ ॿुधाए मूंखे। तो तू बाबा जो कसरू हाणे मूं मां थो कढी। मां तुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचाइण जी ख़ातिर पंहिंजी मोरनि जहिड़ी ज़ाल खे बि न बख़्शो। तोखे मूं वटि अचिणो पवंदो। ॾिसां थो त इस्लाम खां केरु थो बचाए। गुलाम ही कहिड़ी बदतमीज़ी आहे जो सिंध जे न्याणियुनि जी तूं तज़लील तो करी। हेदरी का बि बदतमीज़ी न आहे। ही छोकिरी उन ज़ालिम शख्स जी धी आहे जे कई मारनि जा कुंदर पुट, भेनरनि जा भाइर, कई वञनि जा वर हिन शख्स जे पीउ खसिया आहिनि। अॼु हिन खे सज़ा मिलणु घुर्जे। गुलाम, मां तोखे एतिरो ज़रूर चवंदुसि, तूं ॿियनि जे कीअ जी सज़ा हिकु सिंध धरतीअ जे मज़लूम न्याणीअ खे थो ॾी। इहो किथां जो इंसाफ़ आहे? मां मञा थो त जबल खान सां ज़रूर मुंहिंजा रत जा रिश्ता आहिनि, पर जबल खान हिकु वहशी दरंदो आहे। हुन ज़ालिम खे इहा सज़ा मिलणु खपे। सिंध धरतीअ जे न्याणियुनि खे न। हटी परे थी हैदर। मां चवां थो अॼु मुंहिंजे रस्ते में न अच। अॼु कंहिं बि सूरत में मां हिन खे न छॾींदुसि। अॼु हिन खे मूंखां केरु बि न बचाए सघंदो, केरु बि न। यार फकीरा लाला, हाण वो वक्त अची वियो आहे जंहिं वक्त जो मूंखे इंतज़ार हुयो। जबल खान वारनि मुंहिंजे मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि। हाणे वधीक वक्त मां उन्हनि खे ज़िंदा ॾिसणु नथो चाहियां।
जबल खान तुंहिंजो दुश्मन ना हाणे असांजो बि दुश्मन आहे जय तोखे रत जा गोढ़ा रुआरिया आहिनि बहादुर उन्हनि मां हिकु बि न बचंदो बहादुर असांजो तोसां पूरो पूरो साथ आहे लाला मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां दोस्तनि जो साथ थो खपे बाक़ी जबल खान भले ज़मीन जे कंहिं बि तह में वञी लिखी वञे ज़मीन जे 7 तहनि मां जबल खान खे कटे करे पूरो कंदुसि इहो मुंहिंजो तव्हां दोस्तनि सां वाइदो आहे बाक़ी तव्हां मूंखे रुगो जबल खान जी जांच करे ॾियो पोइ मां ॿुधायां थो जबल खान खे त केतिरे 100 थींदो आहे मुबीन तूं वञ जबल खान वारनि जी चुपर जे मथां वञी नज़र रख हाँ फ़कीरा मां हाणे ई वञां थो जबल वारनि जी चुपर ते वञी नज़र रखां थो यार बहादुर अरे मुबीन ॻाल्हि बि कर रुगो बहादुर बहादुर पियो करे मुबीन तूं अॼु एॾो परेशान लॻो पियो ऐसा कीअं पियो ॻाल्हि बि कर थियो छा आहे सूबेदार पंहिंजे सिपाहियुनि सां गॾु ॿेले जो रुख कयो आहे त पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे हिन ई सूबेदार ॾे त मुंहिंजा कई हिसाब किताब रहियल आहिनि मस त इहो सूबेदार असांजे मुल्क में आयो आहे हाणे इहो मुंहिंजे हथनि खां जिंदा कोन बचंदो तूं घबरा न बहादुर जेके त सूबेदार आयो आहे त लाले का हथ का बची कोन वेंदो इहो सूबेदार आयो पंहिंजे पेरनि ते आहे पर बींदो 4 पारनि ते बहादुर अॼु कोन बचंदा असांजे हथनि खां दोस्तो हाणे ही वक़्तु ॻाल्हियूं करण जो न आहे मां थो चवां तयारी वठो त जीअं इहो सूबेदार अॼु असांजे हथनि मां बची न सघे अॼु इन सूबेदार जो लाश जंग जा जानवर खाईंदा जानवर मां थो चवां पोज़ीशन संभालो सूबेदार ओ मोड़ी बाबा वॾे शौक़ सां मुंहिंजो नालो बहादुर रखो बहादुर अॼु तूं बहादुर जे हथनि मां ज़िंदा कोन बचंदे सूबेदार तोखे हिते मौत खणी आयो आहे मौत अॼु तोखे असां खां केरु नथो बचाए सघे
जबल खान बाहर निकली अचो। याद रख, जेको भी सिंध धरती ते बेगैरत पैदा थी, बहादुरनि जो पाड़ो पटे छॾींदो। बहादुर मुझे माफ कर, वो गलती कही हुई, मुझे माफ कर, खुदा जे वास्ते मुझे माफ कर। आई दे हाणे ये न थींदो, मां कसूरवार आहियां, मुझे माफ कर। ॾिस जबल खान, ॾिस अॼु तूं केॾो बेवस ऐं लाचार बणियल आहीं। मां तो चवां उथ उथ, पंहिंजे पेरनि ते बीह। माफ़ी तोखे हिकु शर्त ते मिलंदी। बहादुर मुझे हर शर्त मंजूर आहे, ॿुधा ॿुधा छा शर्त आहे, ॿुधा। जबल खान, मुंहिंजी दिलि त ईअं थी चवे त मां तोखे पंहिंजे भाउ शहीद सरमद जी कबर ते वठी हली मारिया, पर न, उहो सभु कुझु मां तोखे माफ़ करे सघां थो, पर जेको तो हशर चाचा मौला बख्श सां कयो हो, उनजी ज़ुबान कटे करे, उहो अॼु ताईं ज़िंदा आहे। हल, मां तो चवां हल, उन ख़ाली माफ़ी वठ। जेकॾहिं उहो गुंगो तोखे माफ़ थो करे त ही बहादुर तोखे माफ़ करण जे लाइ तयार आहे। मां तो चवां हल। माफ कर, माफ कर, माफ कर मुझे। दिस जबल खान, दिस तूं पंहिंजे पाण खे बादशाह सम्झंदो आहे न, अॼु कीअं मिटीअ ते किरियो पियो आहे। बहादुर, बहादुर तो कहला जो वास्ता, मुझे बाबा से न मार। बहादुर माफ़ करण भी हिकु दिलेरी आहे। न बाबा न, जबल खान, दिस जबल खान, दिस याद करो हेॾी कुछ साल पहिरियां तो हिन मज़लूम गुंगे जी ज़ुबान कटे करे, अरे ज़ालिम ज़ालिम तो के ॻाल्हाइण खां महरूम करे छॾियो। अॼु इहो ई गुंगो तुंहिंजी हिन मज़लूम न्याणी जे करे तोखे बख़्श पियो करे। ही चए थो तिन खे मार न।
तुंहिंजी न्याणी जे करे मुंहिंजी ज़िंदगी बचकी पड़े। ॾिस चाचा साईं ॾिस, ही उहो ई चाचा मौला बचकाए जंहिंजी ज़ुबान तो पंहिंजे हथनि सां वधाई। अॼु हू ॻाल्हाइण खां केतिरो न मारूम आहे, पर ॾिस अॼु हुननि जे दिलनि में केतिरो न एहसान आहे, इंसानियत केतिरी अथसि। हिन सूंहं जे करे चवे थो त जबल खान जी ज़िंदगी बख़्श कयो। हे पाए तो मथा चाचा साईं, हे पाए। हिन जी ज़ुबान कटण जी तोखे सज़ा मिलंदी, सज़ा। अरे ज़ालिम, तो भी सिंध अमर जी कुख मां जन्म वरितो आहे। ही सिंध धरती ते रहंदड़ माण्हू सब तुझा भाइर कोन, ही सिंध धरती जो न्याणियूं भेनरूं न आहिनि। तो केॾा उन्हनि ते खीस कया, मां सब कुछ बर्दाश्त करे सघां थो, पर सिंध जाइल मथां ज़ुल्म थींदड़ तोखे बर्दाश्त नथो करे सघां।